कराची में सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ तरफ़ां लतीफ़ आर्ट एंड लिटरेचर फेस्टिवल शुरू थी वियो। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी 2 ॾींहं वारे फेस्टिवल जो इफ़्तिताह कयो। आर्ट्स काउंसिल कराची में चौथे लतीफ़ आर्ट एंड लिटरेचर फेस्टिवल जो इफ़्तिताह तालीम वारे निगरान वज़ीर वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी कयो, जंहिं दौरान डॉक्टर फ़हमीदा हुसैन समेत ॿियूं शख़्सियतूं बि मौजूद हुयूं। 2 ॾींहं वारे फेस्टिवल की शुरुआत लतीफ़ जी वाईअ सां कई वई। शाह जे फ़क़ीरन फ़क़ीर मंठार जुड़े जो, सकीना जुड़े जो, साबरा जुड़े जो वाई पेश कई। सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां मुनक़िद कयल 2 ॾींहं वारे फेस्टिवल में बुक स्टॉलन समेत हथ जे हुनर, काशीअ, भर्थ भरियल कपड़न, टोपी, अजरक जा स्टॉल लगाया विया आहिनि। लतीफ़ आर्ट एंड लिटरेचर फेस्टिवल में शाह लतीफ़ जी शायरी, तालीम ऐं आर्ट समेत मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते वेहकूं थींदियूं, जंहिंमें नाले वारियूं शख़्सियतूं निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी, निगरान सूबाई वज़ीर तालीम जुनैद अली शाह, डॉक्टर फ़हमीदा हुसैन, जामी चांडियो, अयास लतीफ़ पलेजो, ससी पलेजो, डॉक्टर सुलेमान शेख, नूरुल हुदा शाह, डॉक्टर अमजद सिराज मेमण, सुल्ताना सिद्दीकी, शमसुल हक मेमण ऐं ॿियूं शख़्सियतूं शामिल हूंदियूं। इफ़्तिताही सेशन खे ख़िताब कंदे तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी चयो त शाह लतीफ़ ते ॻाल्हाइण लाइ तमामु घणो वक़्तु घुरिजे। सक़ाफ़त खाते में 7 साल रहण दौरान शाह लतीफ़ जा तक़रीबन किताब ॿीहर शाया कराया। शाह लतीफ़ साईं खे सिंधीअ में अहिड़ा त पारखो मिलियल आहिनि जेके सॼी राति शाह ते ॻाल्हाए सघनि था। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी चयो त कराची ऐं सिंध यूनिवर्सिटी खे परमिशन आहे त उहे शाह लतीफ़ ते PhD डिग्री कराइनि। सिंधी ॿोली क़ाइमु रहण वारी ॿोली आहे, इहा ख़तमु न थींदी। शाह लतीफ़ सिंधी ॿोलीअ खे रनीकोट जहिड़े क़िले वांगुरु अॾी वियो आहे, जेका हाणे काॾे बि नाहे वञणी। डॉक्टर फ़हमीदा हुसैन ॻाल्हाईंदे चयो त सिंध में यूनिवर्सिटियुनि ऐं स्कूलनि अंदरि सिंधी पढ़ाइण ऐं ॻाल्हाइण ते पाबंदी वारो मामिलो वधंदो पियो वञे। उर्दू ॿोली बि असांजी ज़बान आहे, पर जेकॾहिं सिंधी ॿोली खे दॿाइण जी कोशिशि कई वई त उनजो नुक़सानु रुॻो सिंधी न पर उर्दू ॿोलीअ खे बि थींदो। उन लाइ असां वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी खे गुज़ारिश कयूं था त उन मामले जो नोटिस वठे। हिन वधीक चयो त सिंध में स्कूलनि जी हालत जी सभिनी खे ख़बर आहे। कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे मयार ते ॻाल्हाइण लाइ अहम शख़्सियतुनि खे घुरायो आहे, जेके उन्हनि सभिनी मामलनि ते ॻाल्हाईंदा। हीउ फेस्टिवल इल्मु, अदब, ॿोली ऐं कल्चर जे हवाले सां इंतिहाई लाभाइतो साबित थींदो। जामी चांडियो ख़िताब कंदे चयो त शाह लतीफ़ खे नवनि रुखनि खां पेश करण जी सुठी रिवायत वधी वई आहे। मजमूई तौर ते असांजो तारीख़ी ॾांहुं वधी रवैयो रोमांटिक थियो आहे। अदब जी परख नाज़ुक मामिलो आहे, उन जो अमली रूप ॾिसण जी ज़रूरत आहे।